असांजो दोस्तो काज़ी अहमद जो अचल रहू जो हकीम अब्दुल्ला तव्हां ॿुधो हूंदो वॾो हकीम आहे। उन ॻाल्हि कई मां हिकिड़ी जात हिकु मरीज़ औरत हुई जंहिंजी ज़िंदगी जा आख़िरी पसवा हुया। मां सम्झो त हिनजे बचण जी काई उमेद कान्हे का। पोइ हुनजे भरिसां वेही करे सूरत यासीन जी तिलावत कयमि। जंहिंमहिल सूरत यासीन जो हिकु रुकू या ॿ रुकू पढ़ी जो मां बस कया तो उन माई जे ज़ुबान में कलमो जारी थी वियो, ला इलाहा इल्लल्लाह। बस एतिरा लफ़्ज़ चई हकीम साहब चयो उन माई जो दम परवाज़ थी वियो। कसम खणी करे ॻाल्हि कई सही 50 मर्द ऐं औरतूं हिन ॻाल्हि जा गवाह आहिनि त जॾहिं उन माई जो रूह जो निकितो त वण जे हेठो उन माई जो लाश पोयो। उन निम जे हर पन मां हर शाख मां आवाज़ पियो अचे मुहम्मद रसूल। जेस ताईं उनजी जान में रूह हुयो त ला इलाहा इल्लल्लाह चई, पर जॾहिं हिन जो रूह जो निकितो त इहो चवंदो पियो वञे मुहम्मद रसूलुल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मां पुछां त हिन माईअ जो कहिड़ो अमल आहे? ॻोठ वारनि ॿुधायो साईं पहिरियों पहिरियों हिन माई जो अमल इहो आहे जो पूरी ज़िंदगी कॾहिं बि हिन माई खां तहज्जुद कोन घुसियो आहे। हिन ज़माने में भी आहियूं औरतूं आहिनि बहराड़ी में रहण वारियूं गरीब ऐं मिस्कीन औरतूं वीचारियूं अनपढ़ल मायूं, पर अहिड़ी माई जंहिंखां पूरी ज़िंदगी में तहज्जुद कोन घुसियो। हिन असांजी अधी भेण खां तहज्जुद कोन घुसियो, वरी हितां वारी अधी भेण खां ड्रामो कोन घुसियो, हुन खां तहज्जुद कोन घुसियो, हिननि खां ड्रामो कोन घुसियो। सही तो है गलत? निमाज़ भली घुसी वञे, रोज़े जी परवाह न, तिलावत जी परवाह न, ज़िक्र जी परवाह न, असांखे परवाह है ड्रामे जी क्रिकेट जी। या भाई वो पछाड़ी जी बहुत जे वक़्त में चवंदासीं टीवी खणी अचो त ड्रामो ॾिसां। अल मरउ मा मन अहब, मां नथो चवां मुंहिंजे मिठे नाले वारे साईं हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान जी जंहिंसां मुहब्बत हूंदी क़ब्र में क़यामत जे ॾींहुं महशर में उन ई सां गॾु हूंदो। मां तव्हांखे वाक़ियो ॿुधाईंदो, कॾहिं ॿुधल न आहे। असांजो मौलाना अब्दुल रऊफ़ सखरवी दारुल उलूम जो उस्ताद आहे, शेखुल हदीस। उन हिकिड़ो किताब लिखियो आहे टीवी की तबाहकारी आहे, उनमें हिकिड़ो वाक्य लिखियो आहे असांजे तबलीग जमात जा साथी रही पंजाब जे पासे ॾे विया, हिकिड़ी मस्जिद में वेठा हुया, ओट तो ॻोठ जा माण्हू भॼंदा आया। जमात जे साथी खे चयो साईं महिरबानी कयो घर हलो, हिकिड़ी माई आहे उनखे ॾाढी तकलीफ़ आहे, दुआ गुरु कुरान मजीद पढ़ो का आसानी थे। जमात जो अमीर जो साथी घर जो या तो वह औरत मरी चुकी आहे, पर उनजी लाश जे मथां उनजे खट जे मथां हिकिड़ा गीत हल जंहिंखे उर्दू में काल खजूरो सिंधी में सोपारी चइबो आहे। उहे गीत उन लाश उन खट जे मथां इहे चंबड़िया काल जी अम्मा नारे जे मथां मखीअ जा नखा, केर बि उन लाश जे वेझो न पियो अचे। पोइ जमात जे अमीर साहब घर वारनि खे चयो तौबा कयो, इस्तिग़फार कयो, कुरान मजीद जी तिलावत कयो, रोई करे रब खां दुआऊं घुरियूं, मस रब खे रहम आयो। उहे जीत त गुम थी विया, उन माई खे गुस्ल ॾिनो वियो, उनजी जनाज़े जी नमाज़ पढ़ाई वई। जॾहिं उन माई जो जनाज़ो कब्रिस्तान में आंदो हुयो, जेका क़ब्र खोटी वई उहे जीत अॻे ई उन क़ब्र में, वरी ॿी क़ब्र खोटूं ॿीअ में उहे जीत, वरी टी क़ब्र खोटूं टीह में उहे जीत। आख़िर मजबूर थी करे उनजो जनाज़ो ढोर वांगुरु इहे क़ब्र में उछलाए पूरे आया। उनजी मां खां पुछा कई वई हिन जो छा अमल हो? उनजी मां रोई करे जवाब ॾिनो
हिकिड़ो इन जो बुरो अमल मूंखे दिल में खुटकंदो हो। मस्जिद में आज़ान ईंदी हुई, घर में मौसीक़ी राग ड्रामो पियो हलंदो हो। मां चवंदी सां पुट बंदि कर, आज़ान थी अचे त जवाब में चवंदी अम्मा हे मुल्लनि जूं आज़ानूं सदाई ईंदियूं आहिनि, ही ड्रामो क़िस्मत सां आयो आहे। अल्लाह जे नाले जी बेअदबी कई, रब जे नाले जी बेहरमती कई, खुदा जो कहर जुम्बश में अची वियो, दुनिया ने अज़ाब जा जीत मुसलत करे छॾी। अल्लाह साईं कॾहिं कॾहिं ॾाढा वाक़िया ॾेखारींदो आहे, तव्हां असांखे सबक़ ॾियारे। अॼु असांखे आहे पर निमाज़ जो टाइम थींदो, आज़ान ईंदी त मौसीक़ी तो बि कोन उथंदासीं, कचहरी तो बि कोन उथंदासीं, ड्रामे तो भी कोन उथंदासीं, क्रिकेट पिया ॾिसंदासीं त चवंदासीं मतां या इहो अवर तोखां आउट थी वञे, तंहिंजे करे पर क्रिकेट पूरी करे पोइ निमाज़ जेकर टाइम हूंदो त पढ़ंदासीं, न त परवाह ई कान्हे। हीअ असां मुस्लमाननि जी हालत। पोइ ॾिसूं था नी हुनजा नतीजा बि ॾिसूं था नी अखियुनि सां। रमज़ान मुबारक जे महीने में हेॾी तबाही आई, हेॾो ज़िलज़िलो आयो, लखे माण्हू बेघर बणिजी विया, लखे माण्हू मौत जो शिकार बणिजी विया, कई बच्चा मिटीअ जे ढेर में मिलिया मेट बणिजी विया। मुसलमाननि खे गुस्ल बि नसीब कोन थियो, मुसलमाननि खे जनाज़ो बि नसीब कोन थियो, मुसलमाननि खे क़ब्र बि नसीब कान थी, तॾहिं बि असां मुसलमाननि ते जूं जेतिरो बि असर कोन थियो। रमज़ान जे महीने में कराची में, हैदराबाद में थोड़ा लोडा आया, थोड़ा झटका आया त सॼियूं मस्जिदूं अंदर ॿाहिरि घिटियूं सभु निमाज़नि सां भरिजी वयूं। वरी ॿिए ॾींहुं साॻा लाटूं साॻा चुग, कोई असर मुसलमाननि ते कोन थियो। भला हेॾी तबाही अखियुनि सां ॾिठी थी त भला हाणे निमाज़ी थी वञूं हा न। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो अफ़अमिन अल्लज़ीन मकरू सय्यिआत अन यख़सिफ़ अल्लाहु बिहिमुल अर्ज़ औ यातियहुमुल अज़ाबु मिन हैसु ला यशऊरून औ याख़ुज़हुम फ़ी तक़ल्लुबिहिम फ़मा हुम बिमुअजिज़ीन औ याख़ुज़हुम अला तख़व्वुफ़ फ़इन्न रब्बकुम लरऊफ़ुर रहीम। अल्लाह से मां कादिर आया, मूंखे कुवत ऐं ताक़त आहे जे कारून खे मां ज़मीन में गिहाए छॾियुमि, तव्हांखे बि गिहाए सघां थो। औ यातियहुमुल अज़ाब, जीअं आद ऐं समूद जे क़ौम जे मथां ओचितो मां ख़ुदा जो कार कर कयो, ईअं तव्हांजे मथां बि ओचितो अज़ाब अची सघे थो। औ याख़ुज़हुम फ़ी तक़ल्लुबिहिम फ़मा हुम बिमुअजिज़ीन, जीअं लूत अलैहिस्सलाम जे ॻोठनि क़ौम जे ॻोठनि ऐं शहरनि खे मां कोडर जे लपे वांगुरु मथे खणाए करे ऊंधो सतरायमि, तव्हांजे बि ॻोठनि खे, तव्हांजे बि शहरनि खे मां ऊंधो सतराए सघां थो। मतां सम्झो त अल्लाह जी ताक़त न आहे। अल्लाह से वारा बि असां, औरतुनि खे बेवा बनाए वारा बि असां, पोइ बि तूं अज़ाब कोन थो मोकिली। अल्लाह से फरमाए फ़इन्न रब्बकुम लरऊफ़ुर रहीम, छो त मुंहिंजो नालो रऊफ़ आहे, मुंहिंजो नालो रहीम आहे, इन जे करे अञा रहम कयूं वेठो। या अल्लाह जॾहिं तूं रहीम आहे, जॾहिं तूं करीम आहे, जॾहिं तूं सत्तार आहे, तॾहिं तूं गफ़ार आहे, जॾहिं तुंहिंजो नालो रऊफ़ ऐं रहमान आहे, तूं त रहम करण वारो आहे। पोइ ही रमज़ान जे भलारे महीने में, बरकत वारे महीने में ही तो छा कयो, जंहिंजो पहिरियों अशरो रहमत, ॿियो अशरो मग़फ़िरत, टियों अशरो जहन्नम खां आज़ादी। वरी इन बरकत वारे महीने में लखे माण्हू तो बेघर बनाए छॾिया, लखे बच्चा तो यतीम कराए छॾिया, लखे मासूम ॿारनि जे मथां तो मिटीअ जा वॾा वॾा टन ऐं जबल उछलाए छॾिया। या अल्लाह ही तो छा कयो, तूं त रहीम आहे, तूं त करीम आहे। अल्लाह से फमयुबलनुज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना दूनल अज़ाबिल अकबर लअल्लहुम यरजिऊन। अल्लाह से मां ज़मीन जे कुंडुनि ऐं कुर्छुनि में थोरा लोॾा, थोरा झटका आणे करे ॿियनि खे सबक ॾींदो आहियां त ही बि मुंहिंजो रहम अथव, त मन तव्हां सुधरो। अल्लाह से ही बि मुंहिंजो रहम अथव,
इन पासन नहीं कुंडन में थोड़ा लोडा हाणे ॿियनि खे सबक ॾींदो आहियां त ॿिया सुधरनि। ही भी रहमा आहे त ज़मीन ते रोज़ानो पुकारे थी पई अल्लाह खे फखसफना बिही वबिदारिल अर्द। ओ मुंहिंजा अल्लाह हू त हिकिड़ो कारून हुयो उन जे लाइ तो हुकुम कयो त उनखे तूं ॻेहे वञ। हिते त लख कारून पैदा थी चुका हल। या अल्लाह कहिड़ो ज़ुल्म जेको हिननि न कयो हुजे। चोरी मुंहिंजे मथां, धागा मुंहिंजे मथां, ज़िना मुंहिंजे मथां, मज़लूमनि जो खून मुंहिंजे मथां वहायो थो वञे, बच्चनि खे यतीम मुंहिंजे मथां बनायो थो वञे, औरतुनि खे बेवा मुंहिंजे मथां बनायो थो वञे। या अल्लाह मूंखे हुकुम कर त मां हिननि खे ॻेहे छॾियां जे कारून खे ॻेहे छॾियुमि। अल्लाह से फरमायो तूं अञा तरस मुंहिंजी मोहलत अथनि मन तौबा कनि। आसमान रोज़ानो पुकारे तू या अल्लाह कारो ॾोहो आहे जेको हिननि न कयो हुजे। जीअं तो मूंखे हुकुम कयो मदियन जे माण्हुनि जे मथां, मदियन जे ताजरनि ऐं वापारियुनि जे मथां मां टांडनि जो मींहुं वसायो। या अल्लाह मूंखे हुकुम कर त हिननि जे मथां टांडनि जो मींहुं वसायां, हिननि जे मथां किरी करे हिननि खे तबाह करे छॾियां। अल्लाह से फरमाए थो अञा तरस, अञा मुंहिंजी मोहलत अथनि मन तौबा कनि मन सुधरनि। छो त मां पंहिंजे सोणे नबी सां वाइदो कयो हुयो वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम व हुम यस्तग़फिरून। सोना जिथे तूं हूंदे उते भी अज़ाब कोन हूंदो, जिथे तौबा ऐं इस्तिग़फ़ार करण वारा हूंदा उते भी मुंहिंजो अज़ाब कोन ईंदो। ॾाढा कुझु तौबा कनि था। समुंड रोज़ानो पुकारे थो पियो, हालांकि समुंड जी सतह कराची खां 35 फुट मथे आहे। रोज़ानो समुंड पुकारे थो या अल्लाह कारो ॾोहो आहे जेको हिननि न कयो हुजे। मूंखे हुकुम कर त हिकिड़ी छोली में सॼी कराची खे ॿोड़े छॾियां। अल्लाह से फरमाए अञा तरस मुंहिंजो मोहलत अथनि मां मन तौबा कनि मन इस्तिग़फ़ार कनि। मुसलमानो ही थोड़ा लोडा ॾेई करे अल्लाह असांखे सबक थो ॾे। अल्लाह से फरमाई त थोड़ा लोडा आया, हिननि लोडनि जे करे त छतियूं किरियूं आहिनि, हिननि लोडनि जे करे त वण किरिया आहिनि, हिननि लोडनि जे करे त रस्ता फाटा हल, हिननि लोडनि जे करे त जबल चुरिया हल। पर फरमाई अल कारियत मल कारिया वमा अदराक मल कारिया यौम यकूनु अन्नास कल फराशिल मबसूस वतकूनुल जिबालु कलइनिल मलफूश। अल्लाह से फरमा अञा त लोडा ईंदा, अञा त झटका ईंदा, एॾा लोडा ईंदा, एॾा ज़िलज़िला ईंदा जो ही जेके भी दुनिया में इंसान तव्हांखे नज़र में अचनि था इहे पतंग ऐं परवारनि वांगुरु पिया उॾामंदा। वतकूनुल जिबालु कलइनिल मलफूश। हिन लोडनि जे करे त जबल रुॻे चुरिया आहिनि, हिन लोडनि जे करे त जबल रुॻे फाटा आहिनि। पर क़ुरान तो फरमा एॾा लोडा ईंदा, एॾा ज़िलज़िला ईंदा जो ही वॾा वॾा पहाड़ ऐं जबल, ही हिमालय जहिड़ा वॾा जबल जेके ज़मीन खे सुख कयूं बीठा आहिनि, क़ुरान तो फरमा इहे भी उनियल कपह वांगुरु पिया उॾामंदा। ये जेके थोड़ा लोडा आया इन लोडन जे करे जेकॾहिं का माउ जा बच्चा मरिया त वीचारी मां रोए थी पई पंहिंजे बच्चनि जे लाइ। पर ॿुधो मुस्लमानो क़यामत जा जेके लोडा ईंदा अल्लाह से फरमाया अय्युहन्नास तक़ू रब्बकुम इन ज़लज़लतस्साअति शैउन नज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दियतिन अम्मा अर्ज़अत वतदउ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा वतरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। अल्लाह से फरमाए इंसानों पंहिंजे रब खां डिजो इन ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम। क़यामत जो ज़िलज़िलो तमाम वॾो अथव। एॾो क़यामत जो लोॾो थींदो, एॾो क़यामत जो ज़िलज़िलो ईंदो जो दुनिया में जेकर का मां जो बच्चो मरी थो वञे त मां पंहिंजे बच्चे जे लाइ रोए थी पई। पर क़ुरान तो फरमाए क़यामत जे ॾींहुं जेको लोॾो ऐं धमाको थींदो उन क़यामत जे लोॾे ऐं धमाके जे करे अम्मा खां पंहिंजो खीर प्याक बच्चो विसरी वेंदो। हर हमल वारी पंहिंजे हमल खे किराए फिटो कंदी।
वतरन्नास सुकारा। अल्लाह से फरमाओ मुंहिंजा सोना नबी क़यामत जे ने धमाके जे करे माण्हू तोखे बेहोश नज़र में ईंदा। या अल्लाह भला उन्हनि खे नशो हूंदो। अल्लाह से फरमायो नशो कोन हूंदुनि वलाकिन अज़ाब अल्लाह शदीद, अल्लाह जो अज़ाब सख़्त हूंदो। ई सिज इन ज़मीन खां 16 करोड़ किलोमीटर परे आहे ना, 16 करोड़। असांजे मदरसे में किताब पढ़ाई न हयतुल वुस्ता, हुन में लिखियल आहे ही सिज इन ज़मीन खां 16 करोड़ किलोमीटर परे आहे। जेकर हिकिड़ो शख्स हुजे जंहिंजी उमिरि 120 साल हुजे ऐं उन वटि गाॾी हुजे जंहिंजी रफ़्तार हिकिड़े कलाक में 100 किलोमीटर करे, अहिड़ो माण्हू 120 साल अहिड़ी तेज़ रफ़्तार सवारी ते सफ़र करे तॾहिं बि सिज खे कोन पहुची सघंदो। सिज एतिरो हिन ज़मीन खां परे आहे। पर मुसलमानो जॾहिं सिज ज़मीन खां एतिरो परे आहे तॾहिं बि जॾहिं गर्मी ईंदी आहे त असां पथ कंदा आहियूं। आहे यादि रखो मुसलमानो क़यामत जो ॾींहुं थींदो, मुंहिंजे साईं फरमायो इहो सिज नेज़े जे बराबरि अची पहुचंदो, उते छा गर्मी हूंदी। अल्लाह जी अर्श खां सवा काई उते छांव कान, उहा ई छांव। उन ॾींहं जे फिक्र जे लाइ अल्लाह से असांखे इहे लोॾा ॾेई करे झिंजो कई त सुधरो, अञा बि वक़्तु पर असां ते को असर न। मां हाणे ॾाढी थर जे पासे ॾे मिठी जे पासे ॾे 2 हफ़्ता खनि थी न ॾाढी प्रोग्राम हुया यको थर में, ओ इंडिया जी बॉर्डर ते वञी पहुतासीं। पोइ त जीअं वाइज़ जलसा ॿुधण जी लाइ तव्हां था चओ हिंदू बागड़ी भील कोली ठकुर वांगा उहे बि वाइज़ ॿुधनि पिया। मतां तव्हां सम्झंदा हुजो त असांजो अलाह ते थोरो आहे, असां जलसो ॿुधी आयासीं। तव्हां ई असां जहिड़ा वाइज़ जलसा ॿुधी वरी कननि मां कढिए त हिंदू बि ॿुधनि था, वाइज़ ॿुधी वरी ॿिए कन मां कढी छॾिया, अहिड़ा वाइज़ उहे बि ॿुधनि। हिंदू वांगा बागड़ी भील कोली ठकुर उहे बि वाइज़ ॿुधनि था। मां जो वाइज़ करे बसि कयमि त उन्हनि हिंदुनि वांगुरु ठकुरनि चिठियूं लिखियूं, मौलवी साहब तव्हां अहिड़ो क़ुर मजीद पढ़ियो आहे जो असां वांगुरु जूं दिलियूं बि पाणी थी वयूं, पर मुसलमाननि जूं दिलियूं एॾियूं पत्थर दिल हनि छा। असां पंहिंजी ईद होली मल्हाईसीं, असांखे पंहिंजे 52 ठकुरनि हुकुम करे छॾियो त को बि इसराफ़ न थिए, का बि बेहयाई फाशी उरियानी पंहिंजे ईद पंहिंजे होली ते न कयो, छो त उन्हनि मुसलमाननि सां ॾुख में शरीक थियणो आहे, जेके वीचारा ख़ुदा जे कारी लिपेट में अची विया। पर तव्हां चवंदा ईद उल फित्र जे ॾींहुं अल्लाह मुसलमाननि खे रोज़नि जी मज़दूरी ॾींदो आहे, नेकिन जो बदिलो ॾींदो आहे, तिलावत जो बदिलो ॾींदो आहे, तरावी जो बदिलो ॾींदो आहे। पर इन ईद उल फित्र जे ॾींहुं मुसलमाननि खे अल्लाह जो ख़ौफ़ त कोन थियो, पर पंहिंजे उन्हनि मुसलमान भाइरनि सां बि ॾुख में शरीक कोन थिया। इस्लामाबाद, हैदराबाद, कराची, पाकिस्तान जे मुसलमाननि सभ खां वधीक बेहयाई फहाशी उरियानी इसराफ़ कयो त तव्हांजे भलारे ॾींहुं ईद उल फित्र जे ॾींहुं कयो। आहे कि न ग़लति हुजे? ही वांगिया था चवनि ठकुर। तव्हां चवंदा हो त ईद जो ॾींहुं भलारो ॾींहुं आहे, अल्लाह से इन ईद जे ॾींहुं रोज़ेदारनि खे नेकनि खे पंहिंजी मज़दूरी ॾींदो आहे। इन ईद जे ॾींहुं कहिड़ी बेहयाई फहाशी उरियानी जेका मुसलमान न कई हुजे, इन्हनि मुसलमाननि खे अल्लाह पंहिंजे नेकिन जो बदिलो ॾियो। असांखे वाइज़ करण जहिड़ा मुसलमाननि असांखे वाइज़ करण जहिड़ो कयो, असां सां घुमो त केॾा था तीर हणनि इहे हिंदू। भेराए रखो मुसलमान न सॾायो आहे त उहो चङो हो, पंहिंजे नबी खे त न लॼायूं आहे, क़ुर खे त न लॼायूं आहे, इस्लाम खे त न लॼायूं हा। सभ खां वधीक क़ुर खे लॼायो त मुसलमान लॼायो, पंहिंजे सूमे नबी खे लॼायो त मुसलमान लॼायो। इस्लाम खे दुनिया में बदनाम कयो आहे त हिन मुसलमान बदनाम कयो आहे।
हुननि जी नज़र असां ते त कान्हे का, हू त असांजे कमनि खे था ॾिसनि। ही बेहयायूं फहाशूं उरियानियूं जो असां कयूं था, हू हिंदू बाणे बागड़ी भील कोली ठकुर, उहे चवनि था शायदि क़ुर हिननि खे इन्हनि शयुनि जो हुकुम कयो आहे, नबी हिननि खे इन्हनि शयुनि जो हुकुम कयो आहे, इस्लाम हिननि खे इन्हनि शयुनि जो हुकुम कयो आहे। जेका बि बेहयाई फहाशी उरियानी हुआ मुस्लमाननि में, तंहिंजे करे क़ुर ऐं नबी इस्लाम हिननि खे इन्हनि शयुनि जो हुकुम कयो आहे। हू ईअं था सम्झनि, हू असांखे त कोन था ॾिसनि। हदीस में जेको मुझे साईं फरमायो, पाण फरमायूं जॾहिं मुस्लमान सरकारी माल खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत सम्झंदा, अमानत में ख़यानत कंदा, ज़कात खे चटी सम्झंदा। अॼु आहे यार ये हदीस आहे, मुस्लमान सरकारी माल खे ज़ाती मिल्कियत अॼु सम्झंदा या न? मां हेॾां थर जे पासे ॾे दोस्तनि ॻाल्हि कई अथई त हिकिड़ो सोनो पत्थर निकितो आहे, सोनो पत्थर चयो जेका फुट जी सिराई 1000 रुपया उनजी क़ीमत आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, असांजो मुल्क पाकिस्तान ख़ुसूसी तौर ते असांजी सिंध सुहारी सोना, जेकॾहिं असांजे इन पाकिस्तान जे ज़ख़ीरनि खे, असांजे सिंध जी आमदनी खे रुगो हिननि मुस्लमाननि ते सही नमूने सां ख़र्च कयो वञे त असांजे पाकिस्तान जे हर ग़रीब मिस्कीन जे हेठों पेजारो ऐं लिंक रोज़ हुजे। रही ज़ालिम हुक्मरान असांजे माल खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत सम्झी वेठा हल। जेकॾहिं रोड था ॼल, जेकॾहिं बिजली ऐं गैस था ॼनि त असां ते थोरो था थपिजूं, पंहिंजे पीउ जे घरों ॾिनो अथनि। इलेक्शन ईंदी त चवंदासीं ही तव्हां ते असां थोरो कयोसीं, तव्हांखे रोड ॾिनोसीं, तव्हांखे बिजली ॾिनीसीं, तव्हांखे गैस ॾिनीसीं, तव्हांखे नौकरियूं ॾिनियूंसीं। मां तव्हां खां पुछां थो, काॾे नाज़िम साहब पंहिंजे पुलिस जी मिल्कियत मूं तव्हां असांखे रोड ॾिनो आहे? माल बि असांजो वटि, थोरो बि असां। नवी साहिब मां आगाज़ कुमरान पैदा थींदा जो सरकारी माल खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत सम्झंदा, अमानत में ख़यानत कंदा, ज़कात खे चटी सम्झंदा। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, जेकॾहिं असांजे ज़िले दादू जा ही नाज़िम, हीअ असांजा ख़ान जतोई साहब रुगो सही नमूने सां ज़कात अदा कनि त ज़िले दादू में को ग़रीब, को मिस्कीन न रहे। रहंदो को ग़रीब, को मिस्कीन? जेकर इस्लामाबाद, कराची, हैदराबाद जा ताजर ऐं वापारी सही नमूने सां ज़कात कढंदा त असांजे परवेज़ खे पिनण जी ज़रूरत ई न पवे हा। इहे सभु तबाहशुदा शहर सभु आबाद थी वञनि हा, पर मुस्लमान ज़कात खे चटी सम्झंदा। सम्झंदा आहिनि 1000 ते 25 रुपया साल में आहे, 1000 ते 25 साल, 2000 ते 50, 3000 ते 75, 4000 ते 100 रुपया, 10,000 ते 250 रुपया साल में, 10,000 ते 250 भी मुसलमान 3600 समझे। असांजो दोस्त हिकिड़ो ओ मस्जिद जो ठाराए पियो त उते जेके दुकान हुया, दुकानदारनि वटि पेटी रखी थी वेंदा, 10-10 रुपया तव्हां रोज़ानो इन पेटीअ में विझो। आसान 10-10 त महीनो खनि त उहे 10 रुपया ॾिनऊं, पर जॾहिं महीनो जो पूरो थियो त सुम्हण खां अॻु में शैतान अची उन्हनि खे दिलि में वसविसा विधा, रोज़ानो 10 रुपया ॾींदो, इहे महीने में 300 थी वेंदा। शैतान जी रोज़ानो 10 रुपया था ॾियो, ये महीने में 300, 2 महीने में 600, 3 महीने में 1200, ईअं जे हिसाब कराइनि, उहे 10 रुपया बंदि कनि। अश्शैतानु यइदुकुमुल फ़क़्र व यअमुरुकुम बिल फ़हशाइ वल मुनकर। अल्लाह से फरमाते कर मुझे नाले ते ॾींदव, मस्जिद में ॾींदव, मदरसे में ॾींदव, अल्लाह जे नाले ते ग़रीब ऐं मिस्कीन खे ॾींदव त शैतान सुञाइप जा दड़का ॾींदव। अरे एतिरा पैसा तुंहिंजी सुञो थी ईंदे, वयअमुरुकुम बिल फ़हशाइ वल मुनकर, पर जेकर का बेहयाई, का फहाशी, का उरियानी, को छोरो या छोरी नाच कंदा, को फनकार राग चवंदो त पोइ शैतान अची दिलि में वसविसा विझंदो, अरे पिणे केॾो सखी हुई, ॾाढा केॾो सखी हुई, तूं वरी कंजूस थी वेठो हुई। हीअ ॾिस त कीअं पिया था पैसा घुरनि। पोइ मौलूदी वीचारो नबी साईं जी तारीफ़ कंदो त हिकिड़ो माण्हू बि 10 रुपए जे लाइ कोन उथंदो, पर हे छोरा ऐं छोरियूं जेकर छोरनि जी तारीफ़ कंदा त मुस्लमान 100 त 1000 जा नोट हिननि जे मथां घुरियूं।
आहे कि न ग़लत? वयामुरुकुम कंजूसी वेठो। जेकर को मौलूदी नात चवंदो नबी से जी तारीफ़ कंदो त ई सूफ़ी फतवा पुछंदा त साईं ने मौलूदीअ खे 10 रुपया ॾियणु जाइज़ आहे? सूफ़ी वरी असां मौलवी वठींदा फतवा ओड़ो नबी साईं जो साहबी हज़रत हसन नबी साईं जी तारीफ़ पियो करे लन यख़्लुक़िर रहमानु मिस्ल मुहम्मदी अबदा वासन मिन कलम तरकत ऐनी वाजमल मिन कलम तलिदिन निसाउ खुलिक़त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन कान्नक क़द खुलिक़त कमा तशाउ। जॾहिं हसन आशिक़े रसूल नबी साईं जी तारीफ़ पियो करे त नबी साईं पंहिंजे नबूवत वारी पाक चादर लाहे करे चए हसन जे कुल्हनि ते रखी ऐं तूं मां 10 रुपया ॾियूं त हुनजे लाइ फतवा पुछ। हीउ क़ौम जो हाल आहे। नबी साईं फरमाया मुस्लमान ज़कात खे चटी सम्झंदा, अमानत में ख़यानत कंदा, शुरिबल खुमूर शराब आम पीतो ईंदो। मुंहिंजी अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा नबी साईं खां सुवाल कयो अल्लाह जा रसूल ज़िलज़िला छाजे करे ईंदा आहिनि, ही लोॾा छाजे करे ईंदा आहिनि? पाण फरमायूं जॾहिं शराब खुले आम पीतो वञे, ज़िना खुले आम कई वञे, पोइ ज़मीन में लोॾा ईंदा। अॼु शराब आहे आम या न? नबी साईं फरमाया मन शरबहा वज़ा अला उम्मिही व अम्मतिही व ख़ालतिही। पाण फरमाया जेको शराब थो पीए उनजो एॾो गुनाह अगरि पंहिंजे सॻी माउ सॻी पुफी ऐं सॻी मासीअ सां बदकारी थो करे, शराबी एॾो बेगरत ऐं ज़ालिम। शराब आम पीतो ईंदो अता अर्रजुल इमरातहु वाका उम्महु। नबी साईं फरमाया जॾहिं मुस्लमान पंहिंजे घरवारी जी इज़त कंदा, अम्मा जी बेइज़्ती कंदा, घरवारी जी फर्मा बरदारी कंदा, अम्मा जी नाफ़रमानी कंदा, घरवारी खे प्यार ऐं मुहबत जा लक़ब ॾेई करे सॾींदा, पर जेकर अम्मा कुराड़ी ॻाल्हाईंदी चवंदा कुती भौंक न। अता अर्रजुल इमरातहु वाका उम्महु। नबी साईं फरमाया घरवारी जी फर्मा बरदारी कंदा, अम्मा जी नाफ़रमानी कंदा। अहिड़ा हैदराबाद जे पासे ॾे हिकु कुराड़ी वीचारी रोंदी आई, चई मौली साहब जा पुट खे मां 10 महीना पेट में सांधुमि, जंहिंखे लाड ऐं कूड़ मां परणायो, जंहिंजी शादीअ ते मां वॾियूं ख़ुशियूं कयूं त हीअ हिन जी नूंहं मुंहिंजी ख़िदमत कंदा, पर अॼु इहो मुंहिंजो पुटु जंहिंखे मां 10 महीना पेट में सांधुमि, पंहिंजी ज़ाल जे तौर ते ससु ऐं सहुरे खे घर में विहारे वेठो आयो। ज़ालिम खे खट रखण जेतिरी बि जाह घर में नथो ॾे। अता अर्रजुल इमरातहु व अका उम्महु। घरवारी जी फर्मा बरदारी कंदा, अम्मा जी नाफ़रमानी कंदा। वादना सदीक़हु व अक़सा अबहु। दोस्तनि सां भाकुर पाए करे मिलंदा, जेकर दोस्ती दो त उथी बीहंदा, ॿई हथ खिंडड़ी करे भाकुर पाइण जे लाइ तयारु थी ईंदा, पर जेकर कुराड़ो पी घर में ईंदो त 2 आङुरनि जो हथ जंहिंजे लाइ बि तयारु न थींदा। उन ई महिल घर खां निकिरी हलिया ईंदा, मथां बाबो चवे पुट थोरो भरे ॾे। वादना सदीक़हु व अक़सा अबहु। दोस्तनि सां भाकुर पाए करे मिलंदा, पीउ जी सूरत बि कान वणंदनि, जेकर घिटी मां कुराड़ो पी ईंदो त घिटी छॾे हलिया ईंदा, मथां बाबो को कमु न थी। सचो साईं सच फर्म सच बुराइयूं असां में अची वई। अॼु असांजो मुस्लमान नौजवान पीउ खे थो चए तो मुंहिंजे लाइ कयो छा आहे? पीउ खे थो चए कुझु हया थियणु खपे, पीउ कुराड़े। उन बि साईं जे ज़माने में हिकिड़ो नौजवान साईं जन वटि आयो, साईं जन खे अर्ज़ु कई मुंहिंजा साईं मुंहिंजो बाबू आहे जेको माल घर में रखी वियो सॼो माल खपाए छॾियो अथई, माल वापसि कराए ॾियो। नबी साईं उन वक़्त में उनजे पीउ कुराड़े ॾे न्यापो मोकिलियो, जल्दी पहुची वञ, तुंहिंजे पुट तुंहिंजी शिकायत कई आहे, कुराड़े जे पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई, भेणा पुट जंहिंखे मां पाले करे वॾो कयो आहे अॼु मुंहिंजी वञी मुंहिंजे साईं वटि शिकायत कई आहे। त उन कुराड़े रोई करे वरी रब खे दाह ॾिनी। दिल ई दिल में कुझु शेर चई, ज़ुबान ते न आंदई, दिल में दर्द भरा कुझु कसीदा चई। नबी साईं वटि आयो रोंदो,
अल्लाह से जिब्रील के हुक्म कयो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे सोने नबी के चो सोना हाली जल्दी फैसलो न कजा पर इन्हें कुराड़े के चो तो वे शेर बुधा जेके तू दिल में चया हा जुबान ते त ना दई पर तुआरे दिल वारन शेरन के भी मां अल्लाह जातो चो तो वो दिल वारी गाल हुई जाना इन्हें जे करे तो कुरान मजीद में अल्लाह से फरमाता इन्नहु यअलमु सिर्र व अख्फा अल्लाह से बाबा जी कर बजना हथो हथ सां मिलाए करे कुंड में कचहरी कंदा महला के उन्हनि जो त पतो आ पर व अख्फा इंसान जेको दिल में ख्याल कंदो आ इंसान जेको दिल में सोचींदो आ महला के उन जो भी पतो आ मा यकूनु मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिउहुम वला खमसतिन इल्ला हुवा सादिसुहुम वला अदना मिन ज़ालिका वला अक्सर इल्ला हुवा माहुम ऐनमा कानू सुम्मा युनब्बिउहुम बिमा अमिलू यौमल क़ियामह इन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम। अल्लाह से फरमा जेकर बजना हो त टियों मां भी तव्हां सां गॾु आहियां टे आयो त चोथों मां भी तव्हां सां गॾु आहियां चार हो त पंजो मां भी तव्हां सां गॾु आहियां छह हो त सतो मां भी तव्हां सां गॾु आहियां थोरा हुजो या घणा हुजो मां अल्लाह तव्हां सां गॾु आहियां। दुनिया को लिखी सघो था पर मूंखों लिखी कोन सघंदव। हिकिड़ो बुजुर्ग हुयो पोइ वञे थो रस्ते सां पोइ हिकिड़ी माई जी हुन ते नज़र पइजी वई माई हुनजे मोहब्बत में गिरफ़्तार थी वई बुजुर्ग हुनखे बहानो करे वठी आयो बैतुल्लाह में बैतुल्लाह जो तवाफ पियो करे तवाफ कंदे कंदे उन माई खे चई हाणे जेको तुंहिंजो मुतालबो आहे उहो मुतालबो कर जेको तुंहिंजो मक़सद आहे पंहिंजो मक़सद ॿुधा। माई चयो हिते बैतुल्लाह इहा हाजी पिया छा हिते तवाफ कर हिते मां तोखे पंहिंजो मुतालबो कीअं ॿुधाईंदसि हिते मुंहिंजो मक़सद कीअं पूरो थींदो बैतुल्लाह जो हया कर हिननि हाजियुनि जो कुझु हया कर त बुजुर्ग फरमाए सादी जॾहिं तोखे बैतुल्लाह जे भितियुनि हिननि हाजियुनि जो हया थो अचे त मां उन अल्लाह खां छो न हया कयां जेको हर वक़्तु मूं सां गॾु आहे। इन जे करे लुकमान हकीम पंहिंजे पुट खे चयो पुट तोखे गुनाह जी इजाज़त आहे पर गुनाह अहिड़ी जाते कजां जिथे अल्लाह न ॾिसई अहिड़ी जाइ जिथे अल्लाह न या बुनैया इन्नहा इन तकुन मिस्काल हब्बतिन मिन खर्दलिन फतकुन फी सकरतिन औ फिस समावाति औ फिल अर्दि याति बिहल्लाह इन्नल्लाह लतीफुल खबीर। हज़रत लुकमान हकीम पंहिंजे पुट खे नसीहत कंदे फरमायो ओ मुंहिंजा पुटड़ा जेकर ज़रे जेतिरी तो नेकी कई ज़रे जेतिरी तो बुराई कई जबलनि जे चुरनि गारनि में लिकी करे क़यामत जे ॾींहुं अल्लाह तुंहिंजे आॾो उहा बि पेश कंदी। मुंहिंजो अल्लाह एॾो बारीक दीन ख़बरदार आहे जो जबल जे गारनि ऐं चुरनि में रात जे ऊंदाही में कारी कील जेका जबल जी गार में हले थी अल्लाह के उन किविल जो त पतो आहे पर उन जी दाह जो भी पतो आहे। अल्लाह जे दिलनि जा राज़ ॼाणे ख़ुदा को माण्हू लिखी नथो सघे सोन कुराड़े नबी साईं फरमाए सो शेर त ॿुधा चई मन अंबा तव्हांखे का ॿुधायो पाण फरमायूं नब्बअनी अल्लाह गैब जो मसलो हल थी कुराड़े चयो मल अंबा कसन तव्हांखे कंहिं ॿुधायो नबी साईं ईअं कोन चयुसि मां आलिमुल गैब आहे मूंखे हर शइ जी ख़बर पवंदी आहे फरमायूं नब्बअनी अल्लाह मूंखे मुंहिंजे अल्लाह ॿुधायो आहे जिब्रील हाणे ख़ुदा जो न्यापो खणी आयो आहे त वञी मुंहिंजे सुहिणे नबी खे चओ त भाली जल्दी फ़ैसिलो न कजां पर इन कुराड़े खे चओ त उहे शेर ॿुधा जेके तो ज़ुबान ते त न आंदा रुॻो दर्दम दिल में तो सोचा मां अल्लाह खे उन्हनि तोड़नि शेरनि जो बि पतो आहे। वॾो कसीदो हुयो अरबी में वॾा शेर हुया जंहिंजो मतिलबु ख़ुलासो इहो मुंहिंजा साईं दरवरई मुंहिंजो पुटड़ो ॼाओ मां पंहिंजी ख़ुशियुनि खे ख़तमु करे हिन जे ख़ुशियुनि में लॻी वियुसि मुंहिंजा साईं सॼो ॾींहुं गर्मी में पथर कुटींदोसि जीअं पुट खे गर्मी खां बचायां राति जो सर्दी में कमु कंदोसि जीअं पुट खे सर्दी खां बचायां ओ मुंहिंजा साईं राति जो ई निंड कंदो त मूंखे बि निंड ईंदी हुई जेकर ही वंदो त मां बि सॼी राति वंदो हुयुसि ओ मुंहिंजा साईं
मूंखे त इहा उमेद आई त ही मुंहिंजो बचड़ो वॾो थी करे मुंहिंजी ख़िदमत कंदो, मुंहिंजो बरजलो थींदो, मुंहिंजी क़ुरान जो सहारो बणजंदो। पर अॼु तव्हां वटि मुंहिंजी शिकायत खणी आयो आहे। मूंखे इएं थो मालूम थिए ॼण मां हिन जो पुटु आहियां, ही मुंहिंजो पीउ आहे। अॼु त मां इएं थो सम्झां ॼण ही मुंहिंजो आका ऐं साईं आहे, मां हिन जो नौकर आहियां। मुंहिंजा साईं हिन पुट उन नज़र सां त कोन ॾिठो त ही मुंहिंजो पीउ आहे, पर घटि में घटि इन नज़र सां त ॾिसे हा त मां हिन जो पाड़े जो कुराड़ो ग़रीब ऐं मिसकीन आहियां। पाड़े जो त ख़्यालु करे हा, पीउ वारी नज़र सां त न ॾिठई, पर पाड़ेसरी जी नज़र सां त ॾिसे हा त मां हिन जो पाड़ेसरी हा। जॾहिं उन कुराड़े नबी साईं जाॾो इहे शेर चया, साईं जंहिंजे अखियुनि मां पाणी वही आयो। पाण उन नौजवान खे फरमायूं, उथी वञ मुंहिंजे मजलिस मां, अंत व माल कले अभी क तूं ऐं तुंहिंजो माल सॼे तुंहिंजी पीउ जी मिल्कियत थे। तूं तुंहिंजे पीउ खे त मुंहिंजे लाइ कयो छा? उहो वाक़ियो ईंदो आहे, ॿ भाइर हुया, हिकिड़ो वॾो ॿियो नंढो। पोइ नंढे वॾे भाउ खे चयो वॾा हाणे बाबे वारी मिल्कियत वञी तूं खण, पर बाबो ॾे मूंखे। सचो सुभाणे नंढे चयसि बाबे जी ज़मीन तोखी आई, बाबे जी मिल्कियत तोखी आई, पर बाबो ॾे मूंखे। त वॾे भाउ चयो वॾा तो जहिड़ा बेवकूफ़ भाइर अलाह होशल कंहिंखे ॾियारे, खण वञी वियो कुराड़ो तोखे आयो। उन नौजवान घर भॼी अचे पंहिंजे पीउ खे भाकुर पातो, उनजे पेशानी खे बि चुमी ॾिनई, उनजे पेरनि खे बि चुमी ॾिनई। राति खे टे सा कई, हिकिड़ो हिसो निंड पियो करे, हिकिड़ो हिसो इबादत पियो करे, हिकिड़ो हिसो पीउ जे पेरनि ते बीठो आहे। कॾहिं पीउ जे पेरनि खे पियो थो चुमियूं ॾे, कॾहिं पीउ जे मथे खे पियो थो चुमियूं ॾे, कॾहिं पीउ पाणीअ जो चए त पाणी पियो थो खयूं अचे, पीउ जी जुती खे पियो थो साफ़ करे, बीमार थी त कुल्हे ते खणी करे पीउ जा इलाज पियो थो कराए। इन नमूने सां पीउ कुराड़े जी ख़िदमत कई। पछाड़ी में कुराड़ो वफ़ात करायो, जेको रहियो सयो माल हुयुसि उहो बि तॾहिं ताज़ीअ ते ख़र्च थी वियो, काई शइ बची कान। एतिरो थियो जो पीउ हिन खे दुआऊं ॾेई वियो। पीउ जी वफ़ात खां बाद का शइ हिन जे घर में बची कान।